नाज़रीन, गंबट तालके जे ॻोठ अलीबख्श सरोही में क़दीमी क़ब्रिस्तान पीर गुलशाह बुनियादी सहूलतुनि खां वांझियल आहे। क़ब्रिस्तान खे चौदीवारी न हुअण सबबि क़ब्रुनि जी बेहरमती थी रही आहे। तफ़सील ॿुधाए रहियो आहे अब्दुल रज़ाक कलहोड़ो। गंबट तालके जे ॻोठ अलीबख्श सरोही में सदियों पुराणो क़ाइम क़दीमी क़ब्रिस्तान पीर गुलशाह बुनियादी सहूलतुनि खां महरूम बणियल आहे। क़दीमी क़ब्रिस्तान खे चौदीवारी न हुजण करे रोलू जानवरनि जो आराम गाह बणियल आहे, जॾहिं त रोलू जानवर ऐं चौपायो माल अचण करे क़ब्रुनि जी बेहरमती थी रही आहे। सिंध सरकार जी अदम दिलचस्पी सबबि क़ब्रिस्तान में गोॾे जेॾा डप फुटी विया आहिनि, जॾहिं सिम ऐं कलर जे आज़ार सबबि क़ब्रूं पिणु मुसमार थी रहियूं आहिनि, जंहिं करे मयत दफ़नाइण में बि ॾुखियाइयूं पेश अचनि थियूं। ॻोठाणनि जो चवणु आहे त क़दीमी क़ब्रिस्तान जी चौदीवारी ऐं रोड रस्तो काफ़ी भेरा मंज़ूर थियो, पर ज़िले इंतज़ामिया सियासी बुनियादनि जे असर रसूख सबबि सहूलतूं ॿिए हंधि खणाए वई, जेको सरासर ग़लति अमल आहे। असां डिप्टी कमिश्नर खे केतिरा ई दफ़ा लिखत में बि ॾिनो आहे त हीअ असांजो क़दीमी ऐं 7 सालनि जो पुराणो क़ब्रिस्तान आहे, हिन खे चौदीवारी ॾिनी वञे। हिन में माल मेहूं कुता ॿिला अंदरि अचनि था ऐं जेको आहे क़ब्रुनि जी जेको आहे बेहरमती थी थिए, पोइ उन ते जेको आहे उन असांजो कुझु बि कोन कयो। असांजो इहो मुक़ाम ॾिसो था, साम्हूं इहे कुता ॿिला फिरनि था पिया, असांजे मुक़ाम में का बि सहूलियत न आहे। असां त अपील कयूं सभिनी खे, समाधान खे, त असांखे इहा ॾियनि सहूलियत असांखे छो नथा ॾियनि, ॿी दुनिया खे ॾियनि था। जिथे पसगिराईअ में जाॾे वञूं मुक़ामनि खे भितियूं आहिनि, असांजे मुक़ाम खे भित कान्हे का। बरसाति पए थी त बि असांखे तकलीफ़ आहे, लाश पाणीअ में खणी अची दफ़नायूं था। इन जे करे असां वसा वारनि खे मथे गवर्नमेंट सिंध बिलावल भुट्टो ऐं वज़ीर आला मुराद अली शाह खे अपील था कयूं त असांखे 4 दीवारीअ जे पैसा ॾिना वञनि। अॻ में बि पैसा ॾिना विया आहिनि, पर उहे हितों खजी ॿिए हंधि कम थिया विया आहिनि ऐं असांजे ॻोठ अलीबख्श सरोही सां जेको सो एॾो ज़ुल्म छो आहे। इन जे करे महिरबानी करे असांजे पीर गुलशाह खे 4 दीवारी ॾिनी वञे, रस्तो ॾिनो वञे। ॻोठाणनि कमिश्नर सकट DC खैरपुर ऐं तक जे चूंडियल नुमाइंदनि खां मुतालबो कयो त क़दीमी क़ब्रिस्तान पीर गुलशाह खे रोड रस्तो जी सहूलियत ॾेई चौदीवारी ॾियारे परेशानी ख़तमु कई वञे। कैमरामैन शकील करोड़ सां गॾु अब्दुल रज़ाक कलोड़ो, आवाज़ न्यूज़, अहमदपुर।